इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुआ है अल्लाह ताला तव्हां असांजे वेहण खे क़बूल व मंज़ूर फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अमां सुबुह खां उलमा जा बयान ॿुधाइनि। उम्मीद है त अवां इंशाअल्लाह आखिरी दुआ ताईं इस्तिकामत कंदव। अल्लाह ताला तव्हां असांजे इन ॿुधण खे वेहण खे क़बूल फरमाए। अबा मां मुख़्तसर वक़्त जे लाइ अवां जे साम्हूं पेश थियो आहियां। जेका मां आयत पढ़ी ऐं ॿी आयत जा लफ़्ज़ पढ़ियमि, उनजो मक़सद इहो आहे कि इंसान के असुल जेका इज्जत आ वो आखिरत वारी आ। ही दुनिया जूं जेकी इज्जतूं आहिनि या दुनिया जा उहे असबाब जंहिंसां दुनिया जी तम तरक्की ऐं इज्जत मिले थी, हकीकत में या फ़ानी ऐं महदूद ॼण उहा असली शइ न आहे। असली इज्जत उहा न आहे। असली इज्जत उहा है जेका अल्लाह ताला पंहिंजनि ख़ासि प्यारनि बाननि खे नसीब कई आहे, जिन जो क़ुरान ते नबी जी सुन्नत ते अमल आहे। असुल इहे माण्हू आहिनि जेके इज्जत वारा आहिनि। पोइ इहे मर्द, इहे औरतूं, इहे पोढ़ा, इहे जवान जंहिं दिल में इहा शइ रखी त मूंखे आख़िरत वारी इज्जत मिले, त पोइ इहो इंसान ॼण असां सभिनी खां वधीक समझदार आहे। ऐं जेको चवे त मूंखे दुनिया जी इज़त मिले पोइ आख़िरत में ॾिठो वञिबो, बाबा उहा त ॻाल्हि पोइते आहे। पोइ इहो इंसान अल्लाह जे क़ुरान जे हुकुम सां बेसमझ आहे, बेअक़ल आहे। हिकिड़ो आहे जंहिंखे अल्लाह चवे बेसमझ, ॿियो आहे जंहिंखे दुनिया वारा चवनि बेसमझ। अल्लाह वारनि खे, नेकबाननि खे दुनिया वारा चवंदा तो त इहे चिरिया आहिनि, बेसमझ आहिनि। अल्लाह तो चए जेके ही दुनिया जी ज़िंदगी जे कढनि इहे चिरिया आहिनि, इहे बेवकूफ़ आहिनि। अब पोइ हाणे मूंखे ॿुधायो, अल्लाह जी ॻाल्हि सची आहे न? ॻाल्हायो त सही। पोइ दुनिया वारा माण्हू खे केतिरो बि चवनि यार ही त निकम्मा आहिनि, कंहिं कम जा कोन्हनि, पर इहे दुनिया वारा चरिया आहिनि। अल्लाह जी जेका ॻाल्हि आहे उहा सची आहे। बीबी आसिया है फिरौन जे घर में आ, बादशाह जे घर में आ, पर दुनिया जी इज्जत, बादशाही, दुनिया जा सुकून, माल मता हुन खे नथो वणे। जेको हुन खे सुमारे करे हथनि ऐं पेरनि में शीखा हणी, मेखा हणी उन खे पियो फिरौन सज़ा ॾे, त हू उन खे त क़बूल करे पई, पर दुनिया जे उन सामान ऐं बादशाही खे क़बूल न पई करे। छो त सम्झे पई त इनी बादशाह, इनी बादशाही खे वठण सां असली जेको बादशाह हुआ उहो नाराज़ थी वेंदो। पोइ उहा बीबी आसिया मूंखे ॿुधायो, अब बाबा खटी वे कर न वई खटी जो हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मुल मोमिनीन हज़रत ख़दीजा थी वफ़ात करे त मुंहिंजा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइण लॻा, ख़दीजा तुंहिंजो इंतकाल थियण वारो आहे। अब तवजो आहे, ख़्याल करे वेझो। पाण फरमायूं, ख़दीजा तो दुनिया मां वफ़ात थी करे तो हितां रहलत करे वञे थी, मां मोहम्मद करीम जे घर वारनि खे सलामत ॾिजाएं। हज़रत ख़दीजा ॿुधी करे हैरान थी वई त मां त हुज़ूर जी हिकिड़ी घर वारी आहियां जेका मां वफ़ात करे रही आहियां। छो त जेतिरे ताईं हज़रत ख़दीजा हुज़ूर जे निकाह में हुई, एतिरे ते मुंहिंजे हुज़ूर के बे हरम सां शादी न कई। हज़रत ख़दीजा वफ़ात करे वई, उन खां बाद में हुज़ूर बि शादियूं कयूं। त घर वारी त मां अकेली आहियां,
जेका मां हाणे वफ़ात करे रही आहियां, हुजूर फरमाइन था त खदीजा तू जन्नत में वञी करे मुंहिंजनि घर वारनि खे सलाम ॾिजांइ। पुछण लॻी साईं अवां जी कहिड़ियूं घर वारियूं? पाण फरमायो जन्नत में वञी खदीजा पोइ तूं बीबी आसिया खे ऐं मरियम खे मुंहिंजो सलाम ॾिजांइ। मूंखे ॿुधायो उहा बीबी आसिया जंहिं दुनिया जा दुख ऐं सदमा तकलीफ़ूं तो बर्दाश्त कई, पर मूंखे ॿुधायो उन जो केॾो त शान वधी वियो, केॾो त मान वधी वियो, केॾी त इज़त मिली वई, केॾो त मक़ाम मिली वियो कि जन्नत जे अंदर मुंहिंजे हुजूर जे हरम हुजण जी दौलत उनखे नसीब थी वई। मूंखे ॿुधायो इहो थोरो शान आहे? अल्लाह जा बानो तहां जेकॾहिं कुरान में नज़र विझदो, हदीस में नज़र विझदो, दीन में नज़र विझदो, तूं असां ग़लत रस्ते ते हली पियाऊं, ॿुधो कन खोले करे यादि रखो, न दुनिया में इज़त अथव, न तुंहिंजे ज़ुल्म ऐं जबर ऐं ॾाढ ऐं पंहिंजे दाबनि जे क़ाइमु करण में दुनिया जे अंदरि इज़त थी, न दुनिया जे के वाह वाह जे वठण सां इज़त थी, न दुनिया जे वॾेरनि ऐं भोतारनि सां वास्तनि में इज़त थी, न दुनिया जे दुहारनि सां वास्ता ऐं यारी रखण में इज़त थी, न के हुकूमत ऐं पुलिस ऐं ॿियनि सां ताल्लुक़ यारी रखण में इज़त थी। ख़ुदा जो कसम आहे जेकॾहिं इज़त अथी त सिर्फ़ ऐं सिर्फ़ क़ुरान में थी। एतिरे क़दुरु जो दुनिया जा माण्हू तोसां यारी चंदनी रखंदई, पर उहा जॾहिं मफ़ाद उनजा पूरा थी त उन खां बाद में ओ थोरो मुंहिंजे मफ़ाद में जेकॾहिं कमी अची वई न त ॼण त तोसां कोई वास्तो ई न हुयो। हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे हुज़ूर जा सहाबी आहिनि, घर मां निकिता कंहिंजे कब्ज़े में आया, उन्हनि खणी पंहिंजो ग़ुलाम बणायो, उहे विकिणंदा विकिणंदा उन्ही खे खपाईंदा खपाईंदा आख़िर अची मदीने तैयबा पहुता। हुजूर जी ख़िदमत में हुजूर अची उन्ही खे ख़रीद कयो ऐं हुजूर वटि अची करे ग़ुलाम जी हैसियत सां रहिया। पोयों पीउ ॻोल्हींदो ॻोल्हींदो, रिश्तेदार ॻोल्हींदा ॻोल्हींदा ॾस पई त मदीने तैयबा में आया हुजूर जी ख़िदमत में। साईं ही ज़ैद अव्हां वटा, हिन जी अम्मा बि रोए थी परेशान आहे, मां अबो परेशान आहे, साईं असांखे ॾियो, ही ग़ुलाम कोन्हे, ही आज़ाद आहे, मां न ठगी में हिन खे खपाए करे अची ग़ुलाम बणायो आहे। मुंहिंजे साईं फरमायो हू ज़ैद वेठो अथव, हाणे इन खे तव्हां वठी वञो, जेकॾहिं ही तव्हां सां गॾु हले त मां मोहम्मद करीम जे तरफ़ां हिन खे इजाज़त आहे। एड़ा अबो वेठो आहे, एड़े चाचो वेठो आहे, एड़ा मुंहिंजा हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि। पुछण लॻो अबो ज़ैद पुट मां बि परेशान, तुंहिंजी अम्मा परेशान, वतन तुंहिंजो किथे, घर तुंहिंजो किथे, हिते अची ग़ुलामी जी ज़िंदगी तो गुज़ारे। हुजूर बि इजाज़त ॾिनी आहे, तुंहिंजे आका तुंहिंजे मौला मोहम्मद करीम बि इजाज़त ॾिनी आहे, पोइ असां सां गॾु हल। रिवायत में अचे तो त हज़रत ज़ैद हेॾा अबे ॾे निहारे, हेॾा मुंहिंजो हुजूर ॾे निहारे, हेॾा पंहिंजे अबे ॾे निहारे, हेॾा मुंहिंजो हुजूर ॾे निहारे करे चवण लॻा बाबा ॻाल्हि सची ॿुधायां, ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो अबो आहे, हिते वाक़ई मां ग़ुलाम थी करे ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां, पर पाक मोहम्मद करीम सां गॾु जेकॾहिं मां ग़ुलाम थी ज़िंदगी गुज़ारियां इहा मूंखे ॾाढी प्यारी थी लॻे, इन खां जो मां तोसां गॾु हलां। मांखे हुजूर सां गॾु रही करे ज़िंदगी गुज़ारियां ग़ुलाम वारी, उहा ज़िंदगी मूंखे ॾाढी प्यारी थी अचे, उहा मुंहिंजे लाइ भली आहे जो मां तोसां वञी गॾु रहां। मांखे हुजूर सां गॾु रहण में जेका मज़ो थो अचे, आका सां गॾु रहण में मज़ो थो अचे। अबा अबे खे छॾियईं, अमर खे छॾियईं, सभिनी खे छॾियईं, अल्लाह जे नबी खे पसंदि कयईं, त पोइ ज़ैद जो मक़ाम केॾो वधी वियो, शान केतिरो वधी वियो जो मुंहिंजे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्त में फरमायो ज़ैद हाणे मां तुंहिंजे लाइ ही ऐलान करे रहियो आहियां त अॼु खां बाद में तूं मुंहिंजो पुटु आं, तूं मुंहिंजो पुटु आं। हज़रत ज़ैद खे पूरे मदीने में सॾिबो हो ज़ैद बिन मोहम्मद, ज़ैद बिन मोहम्मद, ज़ैद बिन मोहम्मद। केॾो शान वधियो, केॾो शान वधियो, केॾो मक़ाम वधियो, केतिरी अल्लाह वटि इज़त वधी कि अबू बकर सिद्दीक भी पहिरें नंबर ते सहाबा मां, उमर फारूक फज़ीलत वारा, उस्मान साईं फज़ीलत वारा, सभु सहाबा फज़ीलत वारा, पर पूरे क़ुरान जे अंदरि न तोखे अबू बकर सिद्दीक जो नालो, न तोखे
उमर फारूक जो नालो नज़र ईंदो, न शेर खुदा जो नालो नज़र ईंदो, न हज़रत उस्मान जो नालो नज़र ईंदो, न कंहिं ॿिए सहाबी जो नालो नज़र ईंदो। पर जे हेॾे नज़र कंदे त क़ुरान में छा आहे, हज़रत ज़ैद जो नालो मौजूदु आहे। फलम्मा क़ज़ा ज़ैदुम मिनहा वतरा, आहे क़ुरान में हाफ़िज़नि खां पुछो, वाह ज़ैद तुंहिंजो मक़ाम तुंहिंजो शान, अबे खे छड़ी अम्मा खे छड़ी पाक मोहम्मद करीम जी गुलामी इख्तियार कई। ज़ैद तुंहिंजो शान मिलियो, कंहिंखे कंहिंजे अबे ॾांहुं निस्बत, कंहिंखे कंहिंजे अबे ॾांहुं निस्बत। पर ओ ज़ैद तुंहिंजो मक़ाम वधियो के पूरे मदीने जे अंदर ज़ैद बिन मोहम्मद, ज़ैद बिन मोहम्मद, ही ज़ैद उहो जेको मोहम्मद करीम जो पुत्र सॾियल आहे, उहो ज़ैद अल्लाह एतिरो त शान कयो कि ज़ैद जो नालो अल्लाह क़ुरान में लिखाए छॾियो। ओ जिब्रील वही खणी वञ, लोहे महफूज़ में ज़ैद लिखियल, जिब्रील जी ज़बान में ज़ैद लिखियल, पाक मोहम्मद करीम जे सीने में क़ुरान जी वही आई ज़ैद लिखियल। जो क़यामत ताईं क़ुरान जे अंदर फलम्मा क़ज़ा ज़ैदुम मिनहा वतरा के अल्लाह ज़ैद जो नालो क़ुरान में लिखाए छॾियो। चओ जंहिं नबी सां निस्बत क़ाइम कई, चओ उन्ही जी इज़त वधी वई। हाँ याद रखजांइ, जेकर इज़त आहे चो नबी सां, आविर मारे तवज्जो कर, नबी सां निस्बत में इज़त आहे। ओ दुनिया जी शइ ख़त्म थी वञे, दुनिया जा नुक़सान अची वञे नहीं, पर हेॾां दीन मिली वञे, हेॾां शरीयत मिली वञे, नबी जी मोहब्बत मिली वञे, हेॾां मुंहिंजा इमामुल अंबिया, मुंहिंजा हुज़ूर अबू बकर सिद्दीक़ खे फरमाए रहिया आहिनि, ओ अबू बकर, अबू बकर सिद्दीक़ तो उलमा खां ॿुधो आहे छा कयईं, जो जान भी हुजूर जे हवाले, माल भी हुजूर जे हवाले, हर दुख सुख में हुजूर जे हवाले के मुंहिंजा साईं ऐलान फरमाए रहिया आहिनि। हिकु मर्तबो इमामुल अंबिया फरमाए रहिया आहिनि, ओ दुनिया वारो ॿुधो, मा नफ़अनी मालो अहदिन, मा नफ़अनी मालो अबी बकरिन, मालो अबी बकरिन। पाण फरमाऊं जंहिं भी ॾुखे वक़्त में अबू बकर सिद्दीक़ जो माल कम आयो, अहिड़ो मां मोहम्मद करीम खे कंहिंजो माल कम आयो। हाँ जंहिं भी मां मोहम्मद करीम ते दुनिया में एहसान कयो, मां मोहम्मद करीम उन जो एहसान लाथुम। पर जेके अबू बकर सिद्दीक़ जा एहसान, जेके अबू बकर सिद्दीक़ जा एहसान मां इमामुल अंबिया थे, मां इमामुल अंबिया ईअं ई चई रहियो आहियां कि युकाफ़िउ यौमल क़ियामा, युकाफ़िउहु यौमल क़ियामा, के अबू बकर के अल्लाह उन्हनि एहसान जो बदलो क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाण ॾींदो। केॾी कुर्बानी आहे जो मुंहिंजो हुज़ूर फरमाइनि, मां हिन जो एहसान नथो लाहे सघां, वॾा लफ़्ज़ आहिनि, हालांकि मुंहिंजा हुज़ूर त काफ़िर एहसान कयो, मुंहिंजे हुज़ूर त काफ़िरनि जो भी एहसान लाथो। मसाइल खे समझदो हल, छा तूं त असां उहे सफ़ा बाड़ जा तरा, एॾा अख जा पक्का ऐं बेहया कि जेकॾहिं को एहसान करे रहियो आहे त एहसान फरामोश, जे एहसान कंदड़ आहे उन जो इहो हाल आहे त चंद ॾींहंनि खां बाद में तो चवे यार तारा पटे ॾिसे तो फलाणे वक़्त में केॾा मां एहसान कया मैं, भेड़ा फाथो पहे कर्ज़ ॾिनो हो मैं, फाथो पहे मां कम आयो हो मैं, हुन जा हाल इहे। वरी एहसान फरामोश, जेकर कोई चङाई तो करे त ॾिस सही कोन तो त कंहिं वक़्त में मूंसां बि हिन का चङाई कई, ॿुध हू भी ये समझ नबी जे तरीक़े खां हटी वियो, ही भी नबी जे तरीक़े खां हटी वियो। नबी जो तरीक़ो इहो आहे, नबी ते जेकॾहिं के काफ़िर एहसान कयो त नबी उन्ही जो भी एहसान लाथो आहे।
तू मुसलमान एक बे जे एहसान जो ख्याल न कयोसे, अबे जे एहसान जो ख्याल न कयोसे, अदे जे एहसान जो ख्याल न कयोसे, गोठ ऐं पाड़े वारनि जे एहसान जो ख्याल न कयोसे। ओ एहसान जितलाईंदड़, ओ थोरो करे याद ॾियारींदड़, पोइ तू बि ॿुध, तू बि मुंहिंजे नबी जे तरीक़े खां हटी वञ। केतिरो हटी वञ, हे मथां थोरो पे याद ॾियारींदुसि, मां ही चङाई कयमि, ख़बर पई मुंहिंजे साईं कहिड़ा लाज़ो फरमाई। हिकु मरतबो मुंहिंजे साईं लाज़ो फरमाया, पाण फरमायूं सलासतुन ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामती वला युज़क्कीहिम वला यंज़ुरु इलैहिम वलहुम अज़ाबुन अलीम अल मुस्बिलु वल मन्नानु वल मुनफिकु सिलातहु बिल हल्फिल काज़िबि औ कमा क़ालल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आका इनामदार फरमायो, ताजुल अंबिया फरमायो कि क़यामत जे ॾींहुं टे बदकिस्मत अहिड़ा इंसान हूंदो, टे बदबख्त अहिड़ा इंसान हूंदो कि अल्लाह क़यामत जे ॾींहुं ऐलान कंदो, मां इन्हनि टिननि सां ॻाल्हाईंदुमि बि कोन, मां अल्लाह इन्हनि टिनी ॾांहुं निगाह रहमत बि न कंदुमि, मां अल्लाह इन्हनि टिननि सां माफ़ी जो ऐलान बि न कंदुमि। मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो ये टे बदकिस्मत इंसान कहिड़ा हूंदा, पाण फरमा अल मुस्बिलु वल मन्नानु वल मुनफिकु सिलातहु बिल हल्फिल काज़िबि। पाण फरमायो हिकिड़ो उहो हूंदो जेको तकब्बुर कंदड़ आकड़ कंदड़ के तकब्बुर में सलवार गहले रहियो आहे, तकब्बुर में चादर गहले रहियो आहे, तकब्बुर में गोॾ टखननि खां भेॾनि खां हेठि गहले रहियो आहे। पाण फरमा ॿिए नंबर में उहो जिन ते अल्लाह ॾमरियल हूंदो, जंहिं ते अल्लाह नाराज़ हूंदो कि अल्लाह निगाह रहमत सां न ॾिसंदो। पाण फरमायो अल मन्नानो जेको दुनिया में कंहिं ते चङाई करे, दुनिया में कंहिं ते एहसान करे, एहसान जतलाए रहियो आहे, चङाई यादि ॾियारे रहियो आहे। मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो कि क़यामत जे ॾींहुं ईंदो, अल्लाह रहमत जी निगाह सां न ॾिसंदुसि, अल्लाह उन जे लाइ माफ़ी जो ऐलान न कंदो। ऐं पाण फरमायूं टे नंबर में बदकिस्मत इंसान उहो हूंदो कि वल मुनफिकु सिलातहु बिल हल्फिल काज़िबि, जेके कूड़ियूं कसमूं खणे थो, कूड़ियूं कसमूं खणी करे ॿिए खे मुतमइन करे रहियो आहे, कूड़ियूं कसमूं खणी करे ॿिए खे ठगी रहियो आहे। मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो क़यामत जे ॾींहुं अल्लाह इन ॾांहुं निगाह रहमत सां बि न ॾिसो, माफ़ी जो ऐलान बि न कंदो। जे एहसान कंदड़ त मुंहिंजो हाल इहे चपे चपे, अड़े मां ही चङाई कयो, मां इहे एहसान कयो मां, ऐं वरी जंहिं ते एहसान थियो वरी छा, अञा जंहिं चङाई कई अञा बि उन सां बुराई। ख़बर तोखे उलमा खां तूं ॿुधो आया न, बदर जे मैदान में जॾहिं हज़रत अब्बास मुंहिंजे हुज़ूर जा चाचा, अब शायदि तव्हांजो तवजो न आहे, थोरो तव्हां मथो हेॾे कंदव न त मुंहिंजी तबियत ते बार पइजी वेंदो। जेकर तव्हां मूंखे तबियत में बार विझणु चाहियो था, छा था चओ था मां तबियत में बार पए मांखे, त पोइ हीउ मुंहुं हेॾे न कयो, सिर्फ़ु हेॾे मां ॾे ॾिसो। हज़रत अब्बास उन वक़्त में काफ़िर हा, बदर में कैद थी आया, त हज़रत अब्बास खे जिस्म में कपिड़ो न हुयो पाइण जे लाइ। रईसुल मुनाफिकीन अब्दुल्लाह बिन उबय ये समझे त काफ़िरनि जो सरदार, मुनाफिक काफ़िर ना, रईसुल मुनाफिकीन पंहिंजी चादर ॾिनी त अब्बास खे त तूं काफ़िर आ पर नबी जो चाचो आ, तिकरी ही चादर पाए। पोइ तोखे ख़बर आहे जॾहिं वो रईसुल मुनाफिकीन उहो काफ़िर जे पूरी ज़िंदगी मुंहिंजे हुज़ूर खे तकलीफ़ूं ॾिनो, जंहिं मुंहिंजे हुज़ूर जे पाक हरम हज़रत आशा सिद्दीक़ा ते हमला कया, जंहिं सभु जंगनि जा प्रोग्राम इन्ही वॾे मुनाफ़िक बणाया, पर जॾहिं इहो मुनाफ़िक वफ़ात करे रहियो आहे, उन्ही जो पुट मुसलमान आहे, सहाबी आहे, हुज़ूर जे ख़िदमत में आयो, साईं मुंहिंजो अबो थो चए जे मां वफ़ात करे वञा त मूंखे मोहम्मद करीम जी चादर मूंखे पाराइजो। छो मुनाफ़िक उहो ई आहे
जंहिंखे पक हूंदी आ त नबी सचो आ, पर दुनिया जी मक़सद जे करे नबी खे न मञींदो आ। ॻाल्हि सम्झायो? मुनाफ़िक छा आहे? जेको दिल में त पक अथसि त नबी ही सचो आ, पर दुनिया जे मक़सद जे करे ज़ाहिर में भी कलमो तो पढ़े, ज़ाहिर में भी ला इलाहा इल्लल्लाह तो पढ़े, पर दुनिया जे मफ़ाद जे करे पो नबी खे न मञे। इहो आहे मुनाफ़िक। हाणे थोरो जाइज़ो वठजांइ, मतां तूं असां त मुनाफ़िक न थियाऊं, कलमो भी पढ़ाऊं, पर दुनिया जे मफ़ाद जे करे, दुनिया जे मक़सद जे करे पो नबी जी ॻाल्हि खे न मञूं, इनके चइबो थी मुनाफ़िक। त मुझे साईं फरमायो, हाँ जॾहिं इनी मुनाफ़िक अब्दुल्ला बिन उबई जी मौत थे मूंखे ॿुधायो। बुखारी शरीफ में लफ़्ज़ था अचनि कहिड़ा? व अलबसहु कमीसहु, मुझे साईं पंहिंजी कमीस ॾिनी, चादर। पाण फरमायूं वञो उन्हीं खे चादर घुरिया, ही चादर ॾियोसि। साहबा फरमाईंदा आहिनि चादर पराई से जॾहिं उन अब्दुल्ला बिन उबई खे जॾहिं असां कब्र जे अंदर लाथोसीं त मुंहिंजा हुज़ूर उते पहुची विया। अञा उन खां पहिरियां ॿुधायां, जॾहिं उनजे जनाज़े जो वक़्तु थियो त मुंहिंजे साईं फरमायो जनाज़ो तैयार थिए त मूंखे ॿुधायो। मुंहिंजा हुज़ूर जनाज़े ते अचनि था। हज़रत उमर ॾिठो कि हुज़ूर जनाज़ो था पढ़ाइनि। हज़रत उमर साईं सफ़ खां ॿाहिरि निकिती बीठा। बुखारी शरीफ में लफ़्ज़ तो अचे त हज़रत उमर साईं हुज़ूर जे साम्हूं अची सीने जे साम्हूं बीही करे फरमाइण लॻा, साईं तव्हां कंहिंजो जनाज़ो था पढ़ायो? इन्नहु फ़अल कज़ा व कज़ा व कज़ा, साईं इस्लाम जे ख़िलाफ़ ही बदमाशी कई, अव्हां जे ख़िलाफ़ ही कई, हज़रत आयशा जे ख़िलाफ़ ही कई, क़ुरान जे ख़िलाफ़ ही कई, अव्हां इंजो की जनाज़ो पढ़ाए रहिया हो? मुंहिंजे साईं फरमायो, उमर जेकॾहिं मुंहिंजे जनाज़े जे करे हिन जी बख़्शिश थी वञे त पोइ मां नबी उनजो जनाज़ो छो न पढ़ायां? जॾहिं कबर ते लाथो थो वञे, साहबा फरमाईंदा आहिनि हुज़ूर उते पहुची विया ऐं मुंहिंजे साईं फरमायो परे थो अचे थो नफ़स फी रूही के मुंहिंजा पाक मोहम्मद करीम पंहिंजी लुआब खणी करे उनजे वात में विझूं। मुहद्दिसीन फरमाइनि था त भला हाणे इन जो छा थींदो जंहिंखे चादर भी हुज़ूर जी मिली, जंहिं लुआब भी हुज़ूर जी मिली आहे त काफ़िर, भला इन जो थींदो छा? इन हदीस ते उलमा ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे, मुहद्दिसीन ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे अची करे इहो ई ख़ुलासो कढियऊं त जंहिंजी दिलि जे अंदरि कुफ़र आहे, जंहिंजी दिलि जे अंदरि निफ़ाक़ आहे, जंहिंजी दिलि जे अंदरि ईमान कोन्हे, इनखे नबी जी चादर जो फ़ाइदो कुझु बि कोन थींदो, नबी जी लुआब जो फ़ाइदो हुनखे कुझु बि न थींदो। बाक़ी जेको हुज़ूर कयो इहो हुज़ूर सिर्फ़ ॿिनि वजहनि जे करे कयो। मुहद्दिसीन लिखियो, उलमा लिखियो कि हुज़ूर जेका चादर ॾिनी, हुज़ूर जेको उनजो जनाज़ो पढ़ायो, हुज़ूर जेका उनजे अंदरि लुआब मुबारक विधी, उहा सिर्फ़ ॿिनि कमनि जे करे विधो। घणनि जे करे? ॿिनि कमनि जे करे विधऊं। हिकु त हिन करे त हिन बदर जे मैदान में हुज़ूर जे चाचे अब्बास खे हिन चादर ॾिनी हुई ऐं अब्बास हुज़ूर जे चाचे उन चादर वेड़ी हुई त मुंहिंजा हुज़ूर दुनिया जे अंदरि जंहिं भी मुसलमान या जंहिं भी काफ़िर जेकॾहिं हुज़ूर ते थोरो भी एहसान कयो आहे, हुज़ूर दुनिया में उन एहसान जो बदिलो हुनखे ॾिनो आहे। बल्कि ईअं सिर्फ़ न कि जेतिरो एहसान कई एतिरो कयूं, न बल्कि उन खां ॿीण ते टीण ते चवण ते मुंहिंजे हुज़ूर हुन ते एहसान कया ताकि दुनिया वारनि खे ख़बर पवे त ही नबी उहो हूंदो आहे जंहिं ते कोई ज़रो एहसान कंदो आहे त नबी चवण ॾहण हुन ते एहसान कंदो आहे, ताकि मुझी उम्मत के खबर पवे कलमे पढ़ण वारो ॿुधो मां नबी जी सुन्नत अथव, मां नबी जो तरीक़ो अथव। जेकॾहिं ज़रो बि तो ते को एहसान करी के ॾुखे वक़्त में कम अची वञे या के परेशानी में कम अची वञे, या जेकॾहिं तुंहिंजे मथां तुंहिंजो अबो एहसान कंदड़ आहे, तुंहिंजो भाउ वॾो तो ते एहसान कंदड़ आहे, तुंहिंजो चाचो ऐं मामो तो ते एहसान कंदड़ आहे, त नबी तुंहिंजे पंहिंजे अमल सां सम्झायो कि ऐ मुसलमान जेकॾहिं मुंहिंजे मथां कलमो पढ़ियो थी ऐं मुंहिंजी सुन्नत के अपनाइण चाहे तो त उन्हीं जे एहसान जो बदलो सिर्फ हिकड़े एहसान सां न दे बल्कि चोण पंजूण एहसान कर त मुझे नबी जी जिंदगी इए ही तंहिं करे मां भी इए कयां ताकि नबी मुखां राज़ी थी वञे। मुहद्दिसीन लिखियो मुझे हुजूर एक दफ़ो एक त इन करे कयो ऐं मुहद्दिसीन लिखियो कि मुझे हुजूर इहो अमल बियो हिन करे कयो। ॿुध
छाजे करे हिन करे तो उन मुनाफिक जो पुत्र मुसलमान हो, उन काफिर जो पुत्र छा हो मुसलमान हो। नबी पंहिंजे अमल सां अखलाक सिखारियो आहे, नबी पंहिंजे अमल सां खुल्क सिखारियो आहे, नबी पंहिंजे अमल सां तो असांखे अखलाक जी तालीम ॾिनी आहे कि ओ मौली साहब तू भी समझ, हाजी साहब तहां भी समझो, दीन जा ठेकेदार हो तहां भी समझो नबी जी जिंदगी केड़ी आ कि ही काफिर त आहे, ये रईसुल मुनाफिकीन त आहे, पर हिंजो पुट त मुसलमान आ, ओह त मुंहिंजी मजलिस में वेंदड़ आ, ओह त मुंहिंजी महफिल में वेंदड़ आ, ओह त मुंहिंजो हुबदार आ, उन्ही जो त मूंसां ताल्लुक आ। अॼु मां हिन जी पीउ सां इहो रवियो इख्तियार कयां, हिन जे पीउ जे मथां इहो एहसान कयां ताकि उनजी पुट जी दिल मां इहा ई सदा निकरे, उनजी दिल मां इहा शइ निकरे कि मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा कहिड़ा आहिनि, कि मुंहिंजे करे ऐं मूंखे राज़ी रखण जे करे ऐं मुंहिंजे करे मुंहिंजो वालिद बावजूद इन जे त सॼी ज़िंदगी नबी खे तकलीफ़ूं ॾींदो रहियो, लेकिन नबी हुन सां कहिड़ो त सुहिणे अखलाक सां ऐं हुस्न खुल्क सां मुंहिंजा हुज़ूर पेश आया ताकि उनजो बच्चो ख़ुशि थी वञे। नबी पंहिंजे अमल सां तालीम ॾिनी कि मुसलमान तू जंहिंखे ॻाल्हाए रहियो आहे हुनजो अपो ॿिए मज़हब जो आहे, तू हिकिड़े मज़हब जो आहे, हुनजी अम्मा ॿिए मज़हब जी आहे, तू हिकिड़े मज़हब जो आहे, हुनजो ख़ानदान ॿिए मज़हब जो आहे, तू हिकिड़े मज़हब जो आहे, त ख़्याल करे ॻाल्हाए, दलाइल सां ॻाल्हाए, अखलाक जे अंदाज़ सां ॻाल्हाए, ईअं न सम्झ मतां हुनजी दिलि मां छा गुज़रे त ही कंहिंखे ॻाल्हाए रहियो आहे। यार मां वेठो आहियां, हिनखे ख़बर बि आहे त मुंहिंजो अबो ॿिए मज़हब जो आहे, हुनखे गारियूं ॾेई रहियो आहे, हिनखे ख़बर आहे त मुंहिंजी अम्मा ॿिए मज़हब जी आहे, हुनखे गारियूं ॾेई रहियो आहे, मतां हुनजी दिलि मां ॾुख गुज़रे। केॾो वॾो अखलाक आहे। मुहद्दिसीन लिखियो कि हुजूर इन करे उन रईसुल मुनाफिकीन के चादर भी ॾिनी। छा चादर ॾियण मामूली शइ आहे? चादर मुझे हुजूर जी तू मामूली समझी है। बुखारी शरीफ के अंदर लफ्ज आया, जात इमरात बेहेबरिन इलन नबी, एक औरत हुजूर जी खिदमत में बेहेबरिन मनसूजातिन, एक चादर धारी धार, सोहनी सोहनी चादर जाडो काडो भरियला गुल ठहियल हुजूर जी खिदमत में खणी आई। मुंहिंजा इमामुल अंबिया साईं सोहनी चादर अवां जी खिदमत में खणी आया, अवां सोहनी चादर पायो, मुंहिंजा इमामुल अंबिया ते मुंहिंजी दिल ख़ुशि थिए। औरत हुजूर जी खिदमत में तोहफ़े जे लाइ चादर खणी आई। मुंहिंजे हुजूर पंहिंजे जिस्म मुबारक में चादर पाती। मुंहिंजा हुजूर हिकिड़ी चादर पातऊं, ॿेड़ी चादर पातऊं। एक सहाबी अर्ज करण लॻो, मां अहसन है या रसूल अल्लाह, इमामुल अंबिया साईं ही कहिड़ी ना सोहनी चादर, अवां खे चादर ॾाढी ठहे थी। से मुंहिंजी दिल घुरे थी, इनी असआलो का उक्सुहा या रसूल अल्लाह, साईं मुंहिंजी दिल घुरे थी इहा चादर मूंखे ॾियो। मुंहिंजी दिल घुरे थी, मुंहिंजे साईं चादर खणी करे उन्ही सहाबी जे हवाले कई। सहाबी ही चादर वठ, सहाबी जने चादर वरती त ॿिया सहाबा चवण लॻा, छा एरे मारे तवज्जो कर, एरे एरे ख्याल कर। सहाबा चवण लगा, ओ फलाना सहाबी तू छो हुजूर खां घुरे ए सोहनी चादर ही जो ॾाढी हुजूर खे ठहे पई, ॾाढी चादर ठहे पई, तू छो हुजूर खां घुरी? तोखे ख़बर आहे आका खां जेको घुरदो आहे, जेको सवाल कंदो आहे, हुजूर जवाब नाहिन ॾींदा, तू छो घुरी आका खां? हुजूर खे ॾाढी चादर ठहे पई। सहाबी चवंदो आहे, यार मां मजबूर आहियां, मूंखां पुछो कि ही चादर मां छो घुरी? हिन करे न घुरियम कि चादर मां पायां मूंखे ठहे थी, हिन करे न घुरियम कि ही भली चादर मूं वटि हुजे, न मां हिन करे घुरियम कि तकूनो कफनी, मां त हिन करे घुरियम कि मां पंहिंजनि घर वारनि खे इहा ई वसियत कंदुमि कि ही उहा चादर जेका हुजूर जे जिस्म सां लगी आ, जंहिंखे हुजूर पातो आ, इन्ही चादर में कफन ॾियो जंहिं चादर खे हुजूर वेड़ियो हो। मन इन्ही चादर जे करे अल्लाह मूंखे माफ़ करे छॾे।
बाक़ी ॿुधो सहाबा वटि उन चादर जो छा क़दर हो, हाँ केतिरो क़दर हो। वाह सहाबा तव्हांजे हुज़ूर सां मुहबत, हेॾां सहाबी चादर जो मुतालबो कंदो पियो आहे। हेॾां हज़रत अनस मुंहिंजे हुज़ूर जो ख़ासि सहाबी आहे, ख़िदमतगारनि मां सहाबी आहे। अञा नंढड़ो आहे अगर अनस, अञा नंढड़ो आहे। हज़रत उम्मे सुलैम जे घर में मुंहिंजा हुज़ूर आया। हज़रत उम्मे सुलैम हज़रत अनस जी अम्मा है। मुंहिंजा हुज़ूर आया। हज़रत उम्मे सुलैम फरमाए थी सख्त गर्मी हुई, मुंहिंजा हुज़ूर थोरो मुंहिंजे घर में आराम कयो। आराम कयूं त थोरो जिस्म खां कमीज़ हेॾे थी वई। वरी जे मां उम्मे सुलैम जी नज़र पई ॾिठुमि त हुज़ूर जे जिस्म मां पघर मुबारक जा कतरा वहनि था। त हज़रत अनस जी अम्मा, हज़रत अनस जी अम्मा हज़रत उम सुलैम हेॾां शीशी खणे थी, हेॾां हुज़ूर जे जिस्म मुबारक मां पघर जा कतरा था किरनि, ही शीशी में बंदि कंदी थी वञे। मुस्लिम शरीफ़ में लफ़्ज़ आया, ही पहिरियां बुखारी जा लफ़्ज़ पढ़ियमि कि हुज़ूर उम सुलैम जे घर में आया फी वक़्तिल हजीरा, मंझंदि जो वक़्तु हो। हुज़ूर जी कमीज़ हेॾां थी वई, पघर जा कतरा वही रहा हा, शीशी में बंद करे रही। हेॾां मुस्लिम शरीफ़ जे लफ़्ज़ आया कि हुज़ूर जी अख मुबारक खुली वई। मुंहिंजा हुज़ूर फरमाइण लगा कि उम्मे सुलैम ही छा करे रही आं? साईं अवां जी पघर बंद करे रही आं। अतबर्रकु बिही या रसूल अल्लाह, अतबर्रकु बिही या रसूल अल्लाह। साईं अवां जो पघर भी त बरकत वारो आहे, मानी पघर खे बरकत वारे खे मां पंहिंजी शीशी में बंद करे रही आं। मुझे साईं फरमायो सब ते या उम्म सुलैम, उम्म सुलैम भलो कम करे रही आं। वाकई अल्लाह मां इमामुल अंबिया जे पघर खे बरकत वारो बणायो आहे। उन्हीं वक्त में हज़रत उम्मे सुलैम अनस के वठी आई। नंढड़ो हज़रत अनस मुझे हुजूर के अर्ज करने लगे, मुझा इमामुल अंबिया इन्नहु खुवैसतुन लका या रसूल अल्लाह। साईं अवां जी खिदमत जे लाइ ख़ासा, ये अवां जी खिदमत जे लाइ वक़फ़ करे रहे हैं। हज़रत अनस फरमाईंदा आहिनि, मां नंढड़ो आं, अम्मा मूंखे पेश कयो, हुजूर जी खिदमत में पेश कयो। मां जॾहिं हुजूर जे साम्हूं आयमि, ये ख्याल कर, ये तवज्जो कर। अदर अनस फरमाए फदा आली मा तरका मिन दुनिया वल आखिरा, मा तरका मिन दुनिया वल आखिरा इल्ला दुआली। हजरत अनस फरमाए दुआ एडी तो हुजूर लंबी दुआ घुरी जने अम्मा मुखे पेश कयो, हुजूर जी खिदमत में पेश कयो। मुझे हुजूर एतरी त लंबी दुआ घुरी कि दुनिया जे भलाई जी दुआ घुरियूं, आखिरत जी भलाई जी दुआ घुरियूं। ऐं मुझे हुजूर ही भी दुआ घुरी, अल्लाहुम्मा बारिक लहू फी मालिही व औलादी, अल्लाहुम्मा बारिक लहू फी मालिही व औलादी। ऐं मुंहिंजा रब ए उम्म सुलैम पंहिंजो बचड़ो मुंहिंजे हवाले करे रहिया। मुंहिंजा रब मां इमामुल अंबिया दुआ घुरी रहियो आं, मुंहिंजा रब इन अनस जी औलाद में भी बरकत विझ जाए, अनस जे माल में भी बरकत विझ जाए। अञा नंढड़ो अनस, अञा अम्मा नओं पेश करे रही आहे। मुझे हुजूर दुआ जा लफ्ज़ फरमाया, हाँ हाँ एतरा त लफ्ज़ थी वया कि बुखारी शरीफ जे अंदर लफ्ज़ आया, एतरी तो औलाद वधी, एतरो तो खानदान वधो। हजरत अनस जो फरमाइण था बिदउम व इशरून मिया, 120 खां वधीक हजरत अनस जो खानदान पहुचियो। हजरत अनस फरमाइंदो व इन्नी अक्सर मिनल अंसार मालन
पूरे अंसार सहाबामा अल्लाहमा अनस जे माल खे वधायो छो त नबी जी दुआ हुई ओहो अनसा वफात करे रहियो आहे वसियत करे रहियो आहे ओहो अनसा जो ख़ादिमतुन नबी अशरा सिनीना 10 साल हुजूर जी खिदमत कयई रात नी खिदमत कयई हुजूर जो दुआऊं भी अनस सां गॾु पर अनस वफ़ात करे